सिंध पंहिंजे तहज़ीबी ऐं सक़ाफ़ती विरसे जे इर्तिक़ाई मरहले खां वठी अॼु ताईं पंहिंजे इन रूहानी जौहर सां लाॻापियल रही आहे, जंहिंमें उन जे ज़िंदह क़ौम हुअण जी गवाही मिले थी। लोक ॾाप जो सक़ाफ़ती विरसो जंहिं ज़रिए सीने में सांझल सदियुनि जूं उहे कहाणियूं अॼु ताईं बि असांखे मिली रहियूं आहिनि, उन्हनि जा निगहबान ऐं मुहाफ़िज़ असांजी सुहारी सिंध जा उहे लाज़वाल किरदार रहिया आहिनि जिन ते सिंध अॼु बि नाज़ करे थी। तारीख़ गवाह त खिल भोग ऐं मज़ा सिंधी समाज ऐं सक़ाफ़त जो क़दीम दौर खां अटूट हिसो रहिया आहिनि। हिकु सुखे सताबी ऐं पुरअमन देश हुअण करे सिंधी माण्हू आम हालतुनि में त ज़िंदगी खे उन जे फितरी रंग याने बेफ़िक्रीअ सां गुज़ारे वियो आहे, पर इन इंतिहाई ॾुखियुनि हालतुनि में बि पंहिंजी रहणी करणी खे ख़ुशि मिज़ाजी वारी कैफ़ियत में जारी रखियो आहे। सिंध जी समाजी ज़िंदगी जो इहो तारीख़ी विरसो दरबान, ओताकुनि, कचहरियुनि ऐं शादियुनि मुरादियुनि खां वेंदे होटलुनि तोड़े बाज़ारुनि ऐं मजलिसुनि ताईं मुसलसिल फैलिबो रहियो आहे। सिंधी क़ौम जी समाजी ज़िंदगी सां लाॻापियल ही इदारा हमेशह लताफ़तुनि ऐं नज़ाकतुनि जो हसीन संगम बणियल रहिया आहिनि। सिंध जी सरज़मीन उहा महबूब सरज़मीन आहे जंहिं पंहिंजी कुख मां हमेशह बाकमाल बुज़ुर्ग, आलिम, वलीउल्ला, मजज़ू पैदा कया आहिनि, जिन में इल्म ऐं हिल्म, शहर ऐं फ़िक्र जी सुरहाण सां सॼी सिंध वासी पई आहे। वतायो फ़क़ीर बि उन्हीअ गुलदस्ते जो हिकु बहकंदड़ ऐं सुरहो गुल आहे जंहिं पंहिंजी ज़राफ़त जी ख़ुशबूअ सां सिंध जी कुंट कुर्छ खे वासे छॾियो। वतायो फ़क़ीर जेको सिंध जे लोक ॾाहप वारी दुनिया ते गहरी छाप रखंदड़ शख़्सियत आहे, हीअ उहा फ़क़ीरानी शख़्सियत आहे जंहिं चर्चे ऐं चरियाप में ॾाहप जा सबक़ ॾिना। चवंदा आहिनि त चरिया थियासीं पर यार परखियासीं। वताए बि चरियो थी जग खे सियाणप जा सबक़ ॾिना। पंहिंजी रोज़ानी ज़िंदगी जे सरगर्मियुनि, ॿोलनि, ख़यालनि ज़रिए जेकी लोक ॾाहप जा मोती मेड़िया आहिनि ऐं इंतिहाई सादगी सां अकुल जा अज़ीम तोहफ़ा सिंधी समाज खे आछा आहिनि, तिन जे आॾो अॼोकी सिंध जा नाले में निहाल कई दाना दान करे सघजनि था। छाकाणि जो अकुल, तदब्बुर ऐं ख़यालनि जी गहराई सिर्फ़ु डिग्री, लक़बनि ऐं मजलिसी एज़ाज़नि जी मोहताज न हूंदी आहे, पर उहा त कंहिं बि इंसान जी हिकु झलक, अदा, चुरपुर ऐं मुर्क मंझां ई पधरी थी पवंदी आहे। वतायो फ़क़ीर असुल में हिंदू खटी हुयो ऐं हुन जा वॾा जेकी फ़क़ीरानी ऐं सूफ़ी मिज़ाज वारी तबियत रखंदड़ इंसान हुआ, तोड़े जो वतायो फ़क़ीर जी विलादत बाबति के बि तस्दीक़ शुदा अंग अखर मुयसर न आहिनि। उहो इन हवाले सां को तहक़ीक़ी मवाद मौजूदु आहे, पर रवायतूं आहिनि त वतायो फ़क़ीर जो जनमु 10वीं सदी जे आख़िर धारे टंडे अलहयार जे वॾे शहर नसरपुर भरिसां ताजपुर में थियो। वताये जे वॾड़नि बाबति चयो वञे थो त उहे असुल में उमरकोट जा हुआ ऐं महिराणी दरिया जे कप ते रंगरेज़ ऐं खटरी जो कमु कंदा हुआ, पर ओचितो अहिड़ो वाह घुलियो जो सभु कुझु ख़तमु थी वियो। दरिया सोकहड़े में अची वियो ऐं उतां सुखियनि सताबनि ऐं पोरियत माण्हुनि लॾ पाण कई। मेलोराम बि पंहिंजे कुटुंब समेत लॾे अघामणे में अची आबाद थियो। अघामणो ऐं नसरपुर उन दौर जा शानदार बंदरगाह हुआ। बाद में हू नसरपुर में अची आबाद थिया। अघामणे में लॾे अचण वक़्तु वताये जी उमिरि 5 वरिया हुई। वताये फ़क़ीर जे वालिद जो नालो मेलहूराम ऐं वताये जो नालो वतूमल हूंदो हो। वताये फ़क़ीर जे वालिद जंहिंजो कार वहिंवार तोड़े उथण वेहण घणो करे मुस्लमाननि सां हो, सो पंहिंजे कुटुंब समेत वञी मुस्लमान थियो। संदसि नालो शेख ग़ुलाम मोहम्मद रखियो वियो ऐं वतायो फ़क़ीर जंहिंजो पूरो नालो वतूमल हो, मुस्लमान थियण बाद उन जो नालो शेख ताहिर रखियो वियो। ॿी रवायत में इहो बि अचे थो त वतायो फ़क़ीर पंहिंजे वालिद जी वफ़ात खां पोइ पंहिंजी माउ ऐं ज़ाल सुधो मुस्लमान थियो ऐं संदसि नालो शेख ताहिर रखियो वियो। पर जीअं त हू वतायो तौरु मशहूरु हो ऐं संदसि नालो शेख ताहिर संदसि वजूद सां जुड़ी न सघियो ऐं मुस्लमान थियण खां पोइ बि वतायो सॾिजणु लॻो, जो अॼु ॾींहं ताईं वतायो फ़क़ीर जे नाले सां मशहूरु आहे। वतायो फ़क़ीर जी तुर्बत टंडो अलहयार खां 3 किलोमीटरनि जे फ़ासिले ते हैदराबाद तरफ़ कुबो स्टाफ वटि पंहिंजे सौट शेख आली अल मारूफ़ शेख लोहिड़ो जी दरगाह जे भर में आहे। वतायो फ़क़ीर जी ज़िंदगी बाबति जेतोणीकि का बि मुस्तनद तहरीर नथी मिले, पर इहो गुमान कयो पियो वञे त वतायो फ़क़ीर भिटाई सरकार खां अॻु थी गुज़रियो आहे। तारीख़ी किताबनि में अचे थो त शाह अब्दुल लतीफ़ जो वालिद शाह हबीब वतायो फ़क़ीर जे हम उमिरि बुज़ुर्गनि मां हो। मीर अब्दुल हुसैन सांगी हिकु हंधि लिखे थो त वतायो फ़क़ीर जी दुआ सां शाह हबीब जे घर लतीफ़ सरकार जनमु वरितो ऐं बालकपण में वतायो फ़क़ीर लतीफ़ सरकार खे खणी घुमाईंदा रहंदा हुआ। वतायो फ़क़ीर सिंध जो अवामी फ़िलसूफ़ हो। जीअं मुला नसरुद्दीन या शेख चिल्ली, डायोजीनस जेको यूनान जो मज़ाहिया हिकिड़ो किरदारु आहे, ईअं वतायो बि सिंध जो हिकिड़ो मज़ाहिया किरदारु हो। पर असीं सिर्फ़ु उनखे मज़ाहिया किरदार ते महदूद नथा कयूं,
सिंध जे आलमनि ख़ासि ख़ुसूसन सिराज मेमून ऐं ॿियनि उनखे सिंध जो अल्लामा काज़ी ऐं पंहिंजे अली अहमद बिरोई ऐं ॿियनि बुज़ुर्गनि जो हुआ उनखे सिंध जो अवामी फ़िलसफ़ो करार ॾिनो आहे। वता फ़क़ीर कलोड़नि जे दौर में पैदा थियो ऐं हू चयो थो वञे त उमरकोट जे ख़तरनि मां हो ऐं टंडे अलायर जे भरिसां उते रहियो ऐं भिटाईअ खां उमिरि में वॾो हो ऐं इहा बि रवायत आहे त हुन भिटाईअ खे रांदि रूंद बि खेॾाई आहे। हिकिड़ी रवायत इहा बि आहे त शाह हबीब खां वठी भिटाई नंढड़ो हुन कच्छ में वठी ऐं खणी दरिया में टुबी ॾिनई। हाणे हुन चयो त ॿार खे थो ॿोड़ी चई त हिनखे वॾो दरवेश करे मोटायां थो। त इन मां साबित आहे त हू भिटाईअ जे दौर जो हो ऐं हुन जूं जेके ॻाल्हियूं आहिनि जेके आम तरह ते खिल भोग जूं महसूसु थियनि थियूं पर उन में दानाई जा नुक़्ता आहिनि ऐं अहिड़ा नुक़्ता आहिनि जेके सदियुनि जी साञा ते मुहित आहिनि। टांडे जे बारे में आहे त हिकिड़े दफ़े हुनखे माउ चयो त वञी टांडो खणी आहे सॼे ॻोठ जो चकर हणी अची त मां विस ॻोठ में टांडो ई कोन चई छो चई हर को पंहिंजो टांडो पाण खणी वेंदो आहे। त मक़सदु आहे त क़यामत ॾींहुं हर को पंहिंजो टांडो पाण खणी वेंदो आहे। या किथे हिकिड़े दफ़े वियो उहो त हिकिड़े माण्हू गिदरा पे विकिया उनखे चई अलाह जे नाले ॾे गिदरो त उनखे हिकिड़ो पैदल गिदरो ॾिनई। घड़ीअ खां पोइ अछा कपिड़ा पाए उनखे टको अची ॾिनई त उन सुठो गिदरो ॾिनो त उहो गिदरो जेको आहे सो कपिड़नि खे खाराइणु लॻो। हुनखे चई त तव्हां कपिड़ा खाओ चई त अलाह जी इज़त कान्हे हिते कपिड़े जी इज़त आहे। त फ़क़ीर यूरोप में हुजे हा त उनखे अवामी फ़िलसूफ़े जे हवाले सां उन ते वॾियूं तहक़ीक़ूं थियनि हा। असां वटि बि वता फ़क़ीर ते वली मोहम्मद ताहिरज़ादे लिखियो आहे ऐं असांजो जेको मशहूरु अदीब इल्मु दोस्त कामोरो अब्दुल कादिर मंगी साहब जॾहिं शायदि DC हो हिते टंडे अलायर जो त हुन वता फ़क़ीर ते हिकिड़ो वॾो सेमिनार करायो जंहिंमें सिराज अली अहमद बिरोई मोहम्मद हुसैन काशिफ़ ऐं ॿियनि केतिरनि बुज़ुर्गनि मकाला पढ़िया जेको छपराए उन वताए ते किताब करे छपरायो जेको हाणे वताए जा रंग हज़ार नाले सां छपियो आहे। उनखां सवाइ नंढियूं नंढियूं चोपड़ियूं वताए ते काफ़ी मिलनि थियूं। अली अहमद बिरोई वताए फ़क़ीर ते ॿ चारि मज़मून सुठा लिखिया आहिनि ऐं ॿियनि बि असांजे आलमनि केतिरनि लिखियो आहे। डॉक्टर नबी बख़्श बलोच बि हुन ते लिखियो आहे त वतायो फ़क़ीर असां वटि मज़ाहिया जेको सदरी अदब आहे सीने वारो अदब आहे उनजो हिकिड़ो वॾो पयाम्बर हो ऐं आउं त इहो चवंदुसि त हू पंहिंजे वक़्त जो वॾो ॾाहो हो ऐं इन क़िस्म जे ॾाहनि ते असांखे फ़ख़्रु आहे। सिंध जे हिन मस्त अलस्त यगाने ऐं अलाह लोक फ़क़ीर सां घणा ई किस्सा मनसूब आहिनि। समय अहिड़ियूं कहाणियूं चवणियूं वताए फ़क़ीर सां लाॻापियल आहिनि जो हीउ फ़क़ीर असांजी लोक ज़िंदगी सां सलाड़जी वियो आहे। रवायत आहे त वतायो फ़क़ीर जॾहिं 70-75 सालनि जो थियो त संदसि सौट शेख आली जो काफ़ी वक़्तु अॻु गुज़ारे वियो हो। उनजी मज़ार ते मुजावर थी अची वेठो। हिकिड़े ॾींहुं फजूर जी नमाज़ पढ़ण लाइ घर वारे कड़े मां वुज़ू करण लाइ कप ते वियो त पेर तिरकी पियुसि ऐं किरी ॿुॾी वियो। माण्हुनि खे तमामु देरि सां ख़बर पई। पोइ पाणी मां कढी खेसि सींगारे शेख आली जे कुबे जे दर साम्हूं ॾहाको खनि क़दमनि ते उभरंदे ॾांहुं दफ़न कयाऊंसि। इन वक़्तु संदसि क़बर ते चौकुंडी ठहियलु आहे। वताए फ़क़ीर जे मौत जो किस्सो बि अजीब आहे। संदसि मौत बाबति ॾंद कथाऊं आहिनि त हू उन खां अॻु 3 हंधनि ते मोह। अवल ॻोठ पसंदी जे दड़े ते जिते हिंदुनि ऐं मुस्लमान में झेड़ो थी पियो। हिंदुनि सन्यासी फ़क़ीर सम्झी साड़ण जी कोशिशि कई त मुस्लमान दफ़न करण जे इरादे सां फ़क़ीर खे थी खयूं। इन झेड़े दौरान फ़क़ीर उथी खड़ो थियो। टुवाल छंडे कुल्हे ते रखी इहो चयाईं त हित बि न मुआसीं। ॿियो भेरो शेख भिरकियो लॻ घस ते मोह पियो हो जिते कुझु धनारनि खेसि टंगुनि ॿाहुनि खां गहले पासीरो करे छॾियो। जितां पिणु फ़क़ीर उथी हीअं चवंदो वियो त सुध पई मुआसूं टंगुनि ॿाहनि खयासूं पर हित बि न मुआसूं। टियों भेरो चवनि था त वागूं डर वटि लोहाणी दरिया जे कपर ते मोह पियो हो त के औरतूं उतां अची लंघियूं जिन सम्झो त को चरियो ॿुॾल थो ॾिसिजे। दरिया जे छोलिन कपर ते उछले छॾियो अथसि। पोइ हिकिड़ी औरत फ़क़ीर जी बाह में हथु विझी चयो त हिन जो साह हली रहियो आहे। पोइ औरतुनि गॾह जी लिड मेड़े बाहि ॾे उन जो दूंहों नक में ॾिनऊंसि त फ़क़ीर उथी खड़ो थियो ऐं चयाऊं त अजब आहे कालो के मोल खे लिड जो वास ॾेई खणी उथारियो अथव।
पीउ जे गुज़ारे वञण खां पोइ वतायो फ़क़ीर जेको महीननि जा महीना सफ़र ते निकिरी वेंदो हो ऐं जॾहिं बि माउ जी सिक लॻंदी हुयसि त मोटी अची माउ सां मिलंदो हो ऐं जेकी कुझु बि आणींदो हो अची माउ खे ॾींदो हो। वतायो फ़क़ीर जो नालो त वरियनि खां वरजाए पियो वञे, पर संदसि ॾाहप ऐं सचाई वारी शख़्सियत ते अहिड़ा त पर्दा पियल आहिनि जिन खे लिखण जी ख़्वाहिश जो किथां बि इज़हार न थियो आहे। टंडोल हयार लॻ वाक़ई संदसि क़बर जो हशर बि वतायो फ़क़ीर जीअं फ़क़ीराणो ई नज़र अचे थो। वतायो फ़क़ीर जंहिंखे सिंधी माण्हुनि जे ज़बाननि ते वरजाए वञे थो, पर केतिरा ई माण्हू आहिनि जिन खे उन जे असुल माॻ जी ख़बर न आहे। फ़क़ीर माण्हू हो, हुनखे कंहिं माण्हुनि जो न को भउ हो न को ॿियो। ऐं हिकिड़ो मिसाल ई तव्हां ॾिसो जंहिंमें ॿई ॻाल्हियूं अची थियूं वञनि त चयूं त ॻोठ खे बाहि लॻी त जिन माण्हुनि वटि दौलत हुई से वॾा परेशान थिया, डोड़ डुक में अची विया। हीअ पंहिंजे माउ खे वठी रली ऐं हिकिड़ी तॾी हुई सा खणी वञी परे वेही रहियो। चई त हाणे ॾिसो जिन माण्हुनि वटि दौलत आहे उहे केतिरा परेशान आहिनि, पाण जेको कुझु बि कोन्हे को त केॾा सुखिया आहियूं, आराम सां। हाणे इहा हिकिड़ी त गहरी सारी तंज़ हुई। हिकिड़ो त पोइ अहिड़ो माण्हू जंहिं वटि कुझु बि कोन्हे, उनखे भउ बि कोन्हे को, बाबा ज़मीन सरकार खणी खसे वेंदी, उन में कोई कोन हो, वज़ीफ़ो बंदि कंदी उनखे फ़िक्रु कोन हो, या को उहिदो हो उन तां लाहे छॾींदी उनखे फ़िक्रु कोन हो। ऐं अहिड़ो को शायदि मुंहिंजो ख़्यालु आहे त लॉकअप वग़ैरह जो निज़ाम उन ज़माने में को एॾो सख़्तु कोन हूंदो जो उनखे भउ हुजे हा त को थाणे वारा उनखे खणी वेंदा, पकड़ींदा, उनखे मार कुट कंदा। पर जेके बि ख़तरा हुआ उन्हनि ख़तरनि खां हुन पंहिंजो पाण खे इम्यून पे रखियो। ऐं माण्हुनि खे इहा ॻाल्हि हुनजी अदा अहिड़ी वणी जो उहा ॻाल्हि ब्रॉडकास्ट थी। जीअं हाणे असां वटि का ॻाल्हि कॾहिं थिए थी इलेक्ट्रॉनिक मीडिया में अचे थी, ब्रॉडकास्ट थी वञे, टेलीकास्ट थिए थी, सॼी दुनिया में वञे थी, पर उहो जेको 9 डेज़ वंडर थो थिए, उहे ॻाल्हियूं अचनि बि थियूं वरी विसरी बि थियूं वञनि। पर हिन अहिड़े गहरे ऐं अहिड़े चुभंदड़ अंदाज़ में चयो जेको थ्रू वर्ड ऑफ माउथ, तॾहिं घटि शयूं लिखियलु हुयूं। ऐं जेको लिखण जे ज़रिए या जेको प्रिंट मीडिया आहे उन जे ज़रिए तशहीर कान पई थी। पर हिन जी जेका ॻाल्हि चई सा माण्हुनि खे एॾी उनजी अदा जीअं मूं चयो त एतिरी पसंदि आई जो कचहरियुनि में जिते बि 4 माण्हू गॾिया थिए या घर में मर्द या औरतूं जॾहिं बि का ॻाल्हि थिए थी त या त उन्हनि खे शाह लतीफ़ जो बैत हो जेको हुननि ते ॾिनो, या वताए फ़क़ीर जो नक़ुल हो। त उनखे घणे भाङे असां नंढपण में इनखे ॿुधो वतायो वली, पोइ चवंदा वतायो वली हो, उनजे अलावा सां हुजत हुई, उहो एॾी हिमत सां जुरत सां इहे ॻाल्हियूं चई सघंदो हो। हाणे हुजत हुई या न हुई, पर हुन एॾी वॾी जुरत सां पंहिंजे मुआशिरे जूं जेके बि बुरायूं हुयूं या जेके बि जीअं मूं चयो त मुनाफ़िक़तूं हुयूं उन्हनि सभिनी खे खोले ज़ाहिर। सिंध जे सदा सचार वतायो फ़क़ीर जी ज़िंदगी जा केतिरा ई पहलू आहिनि। हू अहिड़ी यादगार ऐं सदाबहार शख़्सियत हो जेको फ़क़ीर हुजण सां गॾु ख़ुशतबो, खिलमुख, भोगाई, हाज़िर जवाब, सालिक, सियाणो, सचार, सूफ़ी, मुफ़क्किर, फ़लसफ़ी, सियाह ऐं वॾो अज़ीम इंसानु हुयो जंहिं समूरी ज़िंदगी अजीब रंग ऐं रूप में गुज़ारी ऐं पंहिंजनि अनोखनि ऐं निरालनि नुक़्तनि ज़रिए इंसान ज़ात जी रहबरी कई, जंहिंजो असरु अॼु बि जारी ऐं तारी आहे। वतायो फ़क़ीर सरकार तोड़े इल्मी अदबी धुरियुनि लाइ उहा विसरी वियल शख़्सियत आहे जंहिं ते अॼु ॾींहं ताईं को बि तहक़ीक़ी कमु न थी सघियो आहे ऐं नई संदसि मज़ार खे ख़ूबसूरत तरीक़े सां तयारु करायो वियो आहे। वतायो फ़क़ीर जी मज़ार ते आयल चौकुंडी जंहिंखे ॾार पियल आहिनि, डिघे अरसे खां पोइ 1985 में टंडोल हयार में उन वक़्त जे असिस्टेंट कमिश्नर ऐं ताज़ो रिटायर्ड थियल सेक्रेटरी सक़ाफ़त अब्दुल क़ादिर मंगी वतायो फ़क़ीर खे यादि कंदे उन जी मज़ार जे भर में हिकु सेमिनार मुनक़द करायो, जंहिंमें उन वक़्त जे डिप्टी कमिश्नर हैदराबाद शफ़ीक़ुर रहमान प्राचा समेत नालेवारनि अदीबनि दानिश्वरनि शिरकत कई ऐं सिंध जे हिन लोक ॾाहे वतायो फ़क़ीर खे लफ़्ज़नि जी भेटा पेश कई। इन्हनि मक़ालनि ते मुश्तमिल बाद हिकु किताब वतायो फ़क़ीर जा रंग हज़ार पिणु मार्केट में आंदो वियो। वॾे एतमाम सां वॾे शानदार बल्कि पुरवकार सेमिनार थियो जंहिंमें सिंध जा सभु चोटी अदीब शाइर उनमें शरीक था ऐं उनमें जेके मक़ाला पढ़िया विया उहे वरी किताबी सूरतुनि में नाला मूंखे यादि आहिनि किताबनि जा, हिकिड़ो वतायो फ़क़ीर, ॿियो दरवेश वतायो फ़क़ीर, 2 नालनि सां उहे मक़ाला छपिया। जेके मुरतब करण वारो हो मोहम्मद हुसैन काशिफ़ चंबड़ वारो, वॾो अदीब थी गुज़रियो, हाणे साल ॾेढ थियो आहे वफ़ात कई अथसि। मुंहिंजो दोस्त बि मीटिंग में मौजूदु हो। उन वतायो फ़क़ीर सेमिनार में बि उन में इहो कोन केरु साबित करे सघियो त वतायो फ़क़ीर कहिड़े सन में हो, कहिड़ी सदी में हो, कॾहिं ॼाओ, कहिड़ी तारीख़ ते गुज़ारी, इहो कोन्हे। हाणे मज़ार हुनजी जेका टनल जे पासे में आहे तव्हां पाण ॾिसी हूंदी
ऐं उनखे उनजी का सार संभाल बस इहा आहे त उते जेका आस पास में लाचारी रहनि था उनखे शाबस हुजे त उहे उनखे संभाले अचनि साल ते ॾियाड़ो कंदा आहिनि।